दादू में आवामी तारीख़ तरफ़ां कराची कमेटी जोड़न धारन जी आबादकारी ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणियो वियो। अवामी तारीख़ जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श खासकेली, लाल जरवार, एडवोकेट महानूर बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब वाॾो धरणो हणियो वियो। धरणे में शिरकत कारकुननि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते डॉक्टर रसूल बख्श खासकेली ॿियनि जो चवणो हो त कराची कमेटी जे जोड़जक सिंध जी राजधानी वारे शहर खे वफ़ाक़ हवाले करण वारी साज़िश जी कड़ी आहे। सिंध में धारनि जी आबादकारी खे बि हथ वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो पियो वञे। हुननि चयो त सिंध जे लखे एकड़ ज़मीनुनि खे बंजर बणाए धारनि हवाले कयो पियो वञे, जेका सिंध जे अवाम सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त सिंध सां माटेली माह वारो सलूक फौरी तौर ते बंदि करे सिंध जा वसीलनि ते मालिकी सिंधी अवाम खे ॾिनी वञे।